सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 12 सबक ॿियों सैटेलाइट्स। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो हिन बाब में असां इल्म फल्कियात जे बारे में बुनियादी ॼाण हासिल करे रहिया आहियूं। अॼोके सबक में असां ॾिसंदासीं त जेके प्लेनेट खां अलावा यानी ग्रहनि खां अलावा जेके आसमानी जिस्म आहिनि उन्हनि में वॾा में वॾा कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जे बारे में थोरो ॼाण वधीक हासिल कंदासीं। उहे ग्रह आहिनि, उनखे सैटेलाइट चइबो आहे। सो हीउ सबक असांजो सैटेलाइट्स। उहे अलॻि आसमानी जिस्म जेके कंहिं बि सयारे सां गॾु हूंदा आहिनि ऐं संदसि चौधारी गर्दिश कंदा आहिनि उन्हनि खे सैटेलाइट चइबो आहे। इहा त असांखे ख़बर आहे। असांखे इहा ख़बर आहे त चंड धरतीअ जो सैटेलाइट आहे। And satellite is a celestial body orbiting the Earth or another planet. The moon is satellite of Earth. जेकॾहिं असां पंहिंजे निज़ाम शमसी में मौजूदु सयारनि खे ॾिसूं त सवाइ अतारद यानी मरकरी ऐं ज़हरा यानी वेनस जे ॿियनि सभिनी वटि चंड यानी सैटेलाइट्स मौजूदु आहिनि। ज़मीन, मरीख़, मुश्तरी, ज़हल, यूरेनस, नेपच्यून ऐं प्लूटो हिननि सभिनी वटि पंहिंजा पंहिंजा चंड आहिनि। अचो त हिननि खे असां हिन जदवल में ॾिसूं त कंहिं वटि केतिरा केतिरा चंड आहिनि। असां ॾिठो त ज़मीन जो हिकिड़ो आहे, मार्स जा 2 आहिनि, पर जुपिटर, सैटर्न उन्हनि खे त 60 खां वधीक आहिनि। यूरानस खे 27 चंड आहिनि, नेपच्यून जा 14 चंड आहिनि ऐं प्लूटो जा बि 5 चंड आहिनि। कुल 178 चंड साइंसदाननि खे अॼु ताईं ख़बर आहे। जुपिटर जंहिंखे सभिनी खां घणा चंड आहिनि, जेकॾहिं उन्हनि जे चंडनि जो मदार तव्हां ॾिसो तव्हांखे कुझु ईअं नज़र ईंदो। उन में हिकिड़ो बेल्ट आहे, उन खां पोइ ॿियो बेल्ट आहे, उन खां पोइ वरी टियों बेल्ट आहे। 3 मुख़्तलिफ़ बेल्ट्स में जेके आहिनि उहे या पटनि में उहे मदार में घुमंदा रहंदा आहिनि जेके चंड आहिनि असांजे जुपिटर जा। ॿारो ज़मीन जो चंड जेको आहे उहो असांजे वेझो आहे, असां उनखे रोज़ ॾिसंदा आहियूं। अचो त असां उनजे बारे में कुझु ॼाण हासिल कयूं। चंड हिकु कुदरती आसमानी जिस्म आहे यानी फल्कियाती जिस्म आहे। चंड ज़मीन जी चौधारी गर्दिश कंदो आहे। चंड धरतीअ जो सैटेलाइट आहे। चंड हिकु मिटीअ सां ढकियल पथरीले बाल जी आहे, यानी पथर जो बाल आहे जंहिंजे मथां सॼी मिटी आहे। माप में ज़रे घटि 3500 किलोमीटर जो क़तर अथसि, जेको ज़मीन जे चोथे हिसे जेतिरो यानी तक़रीबन 27 सैकड़ो आहे। चंड जे मथाछिरे ते जबल, खायूं ऐं सिधा पट आहिनि। जेकॾहिं तव्हां ॾिसो त तव्हांखे चंड जो मथाछिरो कुझु ईअं नज़र ईंदो। पर जेकॾहिं असां हिनखे अञा वॾो करे ॾिसंदासीं, जेका तस्वीर शायदि नील आर्मस्ट्रांग वग़ैरह कढी हुजे, उहा असांखे ईअं नज़र ईंदो। जबल बि आहिनि, खायूं बि आहिनि ऐं हेठायूं मथायूं सभु आहिनि। चंड धरतीअ जो अकेलो कुदरती सैटेलाइट आहे। चंड जो मदार बेज़वी शिकिल जो आहे, यानी ईअं बिल्कुलु गोल कोन्हे, पर थोरो बेज़वी शिकिल, ईअं गोल कोन्हे पर थोरो ईअं करे ईअं बेज़वी शिकिल जो आहे। चंड धरतीअ जी चौधारी हिकिड़ो चकर 27.3 ॾींहंनि में पूरो कंदो आहे। चंड रोशन जिस्म न आहे, पर राति जो सभिनी खां रोशन जिस्म नज़र ॾिसंदो आहे, छो त सिज जी रोशनी असांखे मोकिलींदो आहे। चंड सिज जी रोशनी खे मोटाए धरती ॾांहुं माणींदो आहे। चंड धरतीअ जी चौधारी फिरण सां गॾोगॾु पंहिंजे महर जी चौधारी फिरंदो आहे। चंड हर ॾींहुं साॻी माप जो हूंदो आहे, पर ॾिसण में असांखे मुख़्तलिफ़ माप जो ईंदो आहे। कॾहिं सन्हो थी वेंदो आहे, कॾहिं वॾो थी वेंदो आहे। जेकॾहिं असां ॾिसूं त धरती असांजी पंहिंजे मदार जी चौधारी फिरंदी रहंदी आहे। सिज जी चौधारी फिरे थी, पर पंहिंजे मदार जी चौधारी फिरे थी। उनजे चौधारी वरी चंड फिरंदो रहे थो। चंड जेकॾहिं ॾिसिजे त अलॻि उहो पंहिंजे मदार जी चौधारी फिरे थो। कीअं? मां धरती खे ॾेखारियां, तव्हां ॾिसो त हेठि उहो हाणे हिते जेको आहे हुनजो रुख मथे थी वेंदो, जंहिं महिल त पंहिंजे मदार जी चौधारी फिरे थो। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिनजो पंहिंजे मदार जी चौधारी चकर ओतिरनि ई ॾींहंनि में तक़रीबन पूरो थींदो आहे जेतिरनि ॾींहंनि में हिनजो चकर धरतीअ जी चौधारी पूरो थींदो आहे, तक़रीबन 27.5 या 27.5 ॾींहं। ॿारो अचो त हाणे ॾिसूं त चंड जा मुख़्तलिफ़ मरहला छो थींदा आहिनि, या चंड असांखे नंढो वॾो छो नज़र ईंदो आहे। हाणे असां हीअं था ॾिसूं, हीअं पोज़ीशन में आहे त धरती असांजी हिन पोज़ीशन में आहे पंहिंजे मदार में। उनजी चौधारी जेको आहे उहो चंड फिरे बि थो ऐं
सिज असांजो हिते आहे, जेकॾहिं सिज साम्हूं हुजे त सॼी रोशनी जेका सिज जी आहे उहा चंड ते पवंदी ऐं चंड खां रिफ्लेक्ट थी यानी मोट खाई असांखे धरतीअ ते मिलंदी। असांखे छा नज़र ईंदो? हीउ जेको हिसो आहे उहो नज़र ईंदो। असांखे चंड जो हीउ हिसो नज़र ईंदो चिमकंदड़, यानी असांखे लॻंदो त फुल मून आहे, असांखे हीअं नज़र ईंदो, हीउ जेको आहे सॼो चिमकंदड़ नज़र ईंदो, लॻंदो त फुल मून आहे। उन खां पोइ जेकॾहिं चंड जेको आहे पंहिंजे मदार में फिरी ऐं हेठि अची वियो हिते, त छा थींदो? जो असांखे जेको नज़र ईंदो, असांखे फुल मून नज़र कोन ईंदो, असांखे छा नज़र ईंदो? असांखे रुॻो हीउ हिसो नज़र ईंदो। ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे छा थी कंदासीं? असां चवंदासीं त अधु चंड आहे। हीउ नज़र असांखे ईंदो न, उनजे करे असां हितां जेकॾहिं ॾिसंदासीं त असांखे लॻंदो त अधु चंड आहे। हीउ हिसो त ऊंधा हुआ, हीउ वारो जेको आहे, हाणे हिनखे साए सां ॾेखारियां, हीउ त ऊंधा हुआ, इहो असांखे ॾिसण में कोन ईंदो, उनजे करे असांखे अधु चंड ॾिसण में ईंदो, असां सम्झंदासीं त चंड अधु आहे। उन खां पोइ जेकॾहिं चंड जेको आहे उहो सफ़ा ॿिए पासे हलियो वियो त असांखे त कुझु बि नज़र कोन ईंदो, उनजे करे असां चवंदासीं त चंड हाणे गुम थी वियो, चंड जेको आहे उहो लही वियो। पोइ चंड असांखे नज़र कोन ईंदो आहे। आख़िरी ॾींहं जेके महीने जा हूंदा आहिनि हुन में चंड कोन ॾिसजंदो आहे। हिनखे जेकॾहिं मां वरी थोरो हलाए तव्हांखे ॾेखारियां मोशन में, तव्हां ॾिसी सघो था मोशन में इहे हले पियो थो, असांजो चंड प्रदर्श करे पियो थो धरतीअ जी चौधारी, त मुख़्तलिफ़ जायुनि ते तव्हां ॾिसो त कीअं असांखे चंड नज़र अचे थो धरतीअ ते। थोरो वॾो करे ॾिसूं, हाणे ॾिसो त कीअं थो नज़र अचे। सो मुख़्तलिफ़ तारीख़ुनि में असांखे चंड मुख़्तलिफ़ तरीक़े सां नज़र अचे थो। जीअं असां ॾिठो त पहिरीं तारीख़ खां वठी आख़िरी महीने जे तारीख़ ताईं चंड कीअं नंढो वॾो थिए थो। हीउ 14 जो चंड आहे, पहिरीं जो चंड ऐं महीने जे आख़िर जो चंड। ॿारहों, इंसान पंहिंजे जस्तुजो में चंड ते बि क़दम रखियो। 20 जुलाई 1969 में सूमर जो ॾींहुं हो ऐं अपोलो 11 नाले रॉकेट जेको आहे यानी खिलाई मिशन हो, जंहिंजो रॉकेट जो नालो अपोलो 11 हो, उन में वेही 2 ख़लाबाज़ नील आर्मस्ट्रांग ऐं एडविन बज़ ऑल्ड्रिन चंड ते लथा ऐं हुननि जेको आहे चंड जूं तस्वीरूं मोकिलियूं। ही ॿई तस्वीरूं शायदि नील आर्मस्ट्रांग जूं आहिनि, छो त एडविन बज़ ऑल्ड्रिन इहे तस्वीरूं कढे पियो। ॿारो इन ते असां पंहिंजो अॼोको सबक़ ख़तम था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।